जंगशाही मां मूंखे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ ठट्टो शहर वार्ड नंबर 4 जे रिहायशी हाजी पाड़ेरी अवामी प्रेस क्लब ठट्टो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल राति डॉक्टर कामरान कुरैशी जे घर जे साम्हूं मुंहिंजे नंढे भाउ जावेद पाड़ेरी जेको मछीअ जो कारोबार कंदो आहे, जंहिंखे नामालूम मोटरसाइकिल सवार फौरन 22,000 कैश रोक रक़म फुर करे मज़ामत ते फौरन मुंहिंजे भाउ खे पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया। अहिड़ो इतलाउ ठट्टो पुलिस खे ॾिनो ऐं उते मौजूदु हिकु पुलिस नाले वाजिद लाड़को अचण शर्ते मुंहिंजे ज़ख़्मी थियल भाउ मथां लतुनि जो वसकारो शुरू करे ॾिनो। उते बर वक़्तु ॿिया पुलिस अहलकार बि मौजूदु आहे ऐं डॉक्टर कामरान कुरैशी बि पहुची वियो, जंहिं फौरन मुंहिंजे ज़ख़्मी भाउ खे सिविल अस्पताल मकली पहुचायो। उन जो इलाजु हलंदड़ आहे। हुननि एसएसपी ठट्टो खां मुतालबो कयो त फौरन पुलिस अहलकार नाले वाजिद लाड़के डिसमिस कयो वञे या उन पुलिस अहलकार मथां FIR दाख़िल कई वञे। अगर पुलिस को भी कदम न खयों त ॿी सूरत में असां पाड़ेरी बिरादरी तरफ़ां मेन बाईपास ठट्टो ब्लॉक करे एहतजाज कंदासीं।